एशियाती अजीम लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी गड़ी खुदा बख्श लाड़काने में थी गुजरी। वरसी में पूरे मुल्क में हज़ारनि जी तादाद में कारकुननि शिरकत कई। उन मौके ते सोबोदेरो मां तालके सदर एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जे ज़ेर क़यादत सवे गाड़ियुनि जो काफ़िलो निकितो। काफ़िले में मुंतखब काउंसलर, ज़िले मेंबर, साबिक़ा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन, तंज़ीमी उहदेदार, जियाला, कारकुननि समेत पीपल्स यूथ ऑर्गेनाइज सिटी सोबोदेरो सदर सवार महबूब सेतो, पीपी अगवान रियाज मल्ला, मोहम्मद उर्फ सेतो, मोहसिन सेतो, यूसी चेयरमैन अब्दुल हई खोड़ो, जिले काउंसिल मेंबर सैयद अली गुलशाह जोहानिया, सरफराज खान तुन्यो, शहदाद खान भागत, वहीद लक, अकील अब्बासी, कामरेड हुसैन बख्श सेतो, जियालो, अजीम मंगनेजो ऐं ॿिया काफ़िले सां गॾु तालके सदर एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जी निगरानी में सवे गाड़ियुनि जो काफ़िलो गड़ी खुदा बख्श पहुतो। काफ़िले जी हर मंज़िल ते सहायता डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सेतो जन कई। काफ़िलो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पहुची दुआ घुरी। इन मौके ते सिक्योरिटी जा सख्त इंतजाम थियल हुआ। गड़ी खुदा बख्श भुट्टो जे समूरे इलाइक़े के CCTV कैमरा सां मॉनिटर कयो वियो हो। वरसी के चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।